चोटियारियूं में जो वाक़ियो थियो आहे उन में शाद बानो हिकिड़ी नंढड़ी मला उन सां रेप केस ऐं उन खां पोइ उन ते वहशियाना तशद्दुद उन जे चेहरे ते उन जी ज़ुबान खे कट उन जा ॾंद भॻा विया आहिनि। उहा अॼु शहीद बेनज़ीराबाद जे हेडक्वार्टर नवाबशाह में एडमिट आहे। मूं हींअर उन सां मुलाक़ात कई आहे, संदसि वारसनि सां मुलाक़ात कई आहे ऐं फर्दर जेका आहे उहो ट्रीटमेंट उन जी सिविल हॉस्पिटल हैदराबाद ॾांहुं उनखे रेफर कयो पियो वञे। उते बि इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां भरपूर हुनजी ताउन कयो वेंदो, हुनजो इलाजु करायो वेंदो ऐं जेको ज़िम्मेवार माण्हू आहे उनजे ख़िलाफ़ु FIR दर्ज थी चुकी आहे ऐं पूरी कोशिशि आहे हुकूमत सिंध जी त अहिड़े दरिंदा सिफ़त माण्हुनि खे कानून जे कटहरे में आणे। ॾिसो, हर जाइ ते क्राइम जा मुख़्तलिफ़ तरीक़ा थियनि था। जेकबा जी तव्हां ॻाल्हि कई या ॿिए हंधि बि जेकॾहिं को क्राइम थिए थो त कानून पंहिंजो रस्तो वठे थो ऐं जिथे इंतिज़ामी तौर ते का नालाइकी ऐं कोताही आहे त वरी उनजी पकड़ थिए थी। तव्हां दादू वाक़े खे जेकॾहिं कोर्ट कयो आहे त उन में चई सघूं पिया त पुलिस जी इंक्वायरी ते अदम एतमाद खां पोइ जुडिशल इंक्वायरी उते रखी वई आहे। पर हीअ स्पेसिफिकली जंहिं वाक़े ते असां हिते बीठा आहियूं उहो शाद बानो मला जी न्याणी सां जेको ज़ुल्म थियो आहे चोटियारियूं में उन ते बीठा आहियूं ऐं सिंध गवर्नमेंट उनखे टेक केयर करे पई। उनजी ट्रीटमेंट खां वठी कानूनी जेके लवाज़मात आहिनि उहे बि उनखे मदद कंदी मुतासिरा न्याणीअ खे त जेको माण्हू ज़िम्मेवार आहे उनखे ज़रूरु गिरफ़्तार थींदो ऐं कानून जे कटहरे में ईंदो। त सोसाइटी जे अंदरि अहिड़े क़िस्म जा क्राइम ज़रूरु थियनि था ऐं पोइ उते ज़ारिया इंतिज़ामी एक्शन थियनि था। हर केस जी पंहिंजी पंहिंजी नोयत ऐं एक्शन थिए थो। हीउ केस पंहिंजी नोयत जो आहे ऐं हीउ बि दुनिया लेवल जो केस आहे जिथे हिकिड़े फ़र्द जे तरफ़ां क्राइम आहे पर उहो सॼी इंसानियत जा कंध शर्म खां झुकाए थो छॾे।